जी नादरीन, मोरो का आम खबर शेयर कंदा हलूं। मोरो रिपोर्ट रोशनरी अबड़ो शहीद साहब अज़ीज़ मेमणे जे ब मुख कातिलनि ते 20 लख इनाम रखियो हुयो। उमेद त जल्द कातिल जेल में हूंदा। मोरो में वधियल ॾोहनि ऐं फुरुनि ते जल्द कंट्रोल कयो वेंदो। पुलिस नफ़री वधाई आहे ऐं एसएचओज़ खे ॾोहारियुनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। रक्षण वारनि पारां वधायल किराए ख़िलाफ़ पुलिस ऐं टास्क ॾिनो वियो आहे। मुंहिंजी कोशिश आहे त मोरो मां मनशात चोरियुनि फुरुनि ऐं ॾोहारियुनि जो पाड़ खां ख़ात्मो कयां। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार DIG शहीद बेनज़ीराबाद अरफान बलोच मोरो जे दौरे दौरान नेशनल प्रेस क्लब मोरो जे सहाफ़ियुनि खे ब्रीफिंग ॾींदे चयो। ख़बर मूजिब DIG शहीद बेनज़ीराबाद अरफान बलोच मोरो पहुची DSP ऑफिस में तहलके मोरो जे आल SHOs ऐं मोरो जे मौजूद शहरनि सां अमन अमान जे सिलसिले में धारदार मीटिंग ऐं मुलाक़ात कई। बाद में DIG शहीद बेनज़ीराबाद अरफान बलोच नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़िन अली शेर डेपर सहाफ़ी इंजीनियर राव तैमूर अहमद राजपूत DIG अरफान बलोच सां मुलाक़ात कई।